मलीर में एसटीपी पारां स्टील टाउन पुलिस ख़िलाफ़ एहतिजाजी रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो। एसटीपी अॻुवाणनि ऐं कारकुननि जी वॾे अंग में शिरकत। स्टील टाउन पुलिस ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी पिणु कई वई। इन मौक़े ते अॻुवाणनि पीरबख्श बैलकाणी, राणो ख़ान ज़हराणी, दीदार अली सब्ज़ोई, रजुब ज़हराणी, अली मक्सी, अकबर रिंद ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त स्टील टाउन पुलिस हिकु तरफ़ मंशियात फ़रोशनि खे छूट ॾेई छॾी आहे त ॿिए तरफ़ एसटीपी जे पुरअमन कारकुननि जे घरनि ते बिलाजवाज़ चढ़ाई करे हिरासा कयो पियो वञे। हुननि चयो त एसएसपी मलीर खे जल्द नोटिस वठणु घुर्जे, ॿी सूरत में सख़्त एहतजाज कयो वेंदो। हितां जो जेको बदमाशी करे थो, जेको भत्ता वठे थो, जेको मंशियात वारनि खां भत्ता वठे थो, पर असांजे ॻोठाणनि खे तंग करे थो ऐं हुननि खां हमेशह रस्ते वेंदड़ खां कंहिंखां 5,000 फुरे थो, कंहिंखां 2,000 फुरे थो ऐं उन जा वाठा राति जे टाइम जीअं ई सिज लहे थो त हुन जा वाठा ऐं चमचा रस्ते में बीठी था वञनि, जेके गन पॉइंट ते माण्हुनि जो फुरनि था। तंग ते जिते देश जे तंग ते चोटली चोटजो, मूंखे बि मुंहिंजी क़बर मां खोटे ॾिजो। सिंध जा आशिक मुंहिंजो नालो लिखो, मुंहिंजो नालो लिखो। असीं मंशियात जे ख़िलाफ़ एसएसपी खे हिकिड़ी दरख़्वास्त ॾेई आयासीं त तव्हांजी पुलिस जे आशीर्वाद सां ही बि मंशियात जा अॾा पिया था हलनि। असीं उन मंशियात ख़िलाफ़ जदोजहद कंदासीं। उनजे नतीजे में ही थियो त असांखे प्रेशराइज़ करण लाइ स्टील टाउन पुलिस ऐं हितां जो हिकिड़ो चौकी इंचार्ज आहे अलारिनो शर, उहो असांजे ख़िलाफ़ इंतकामी कारवायूं करे रहियो आहे ऐं उन इंतकामी कारवायुनि जे बदिले जे कारवायुनि जे नतीजे में हू सिंधी ॻोठ जे मथां कमु कराइण जे बहाने माण्हुनि जे मथां तशदुद थो करे, माण्हुनि खां भत्ता थो वठे, माण्हुनि खां पैसा थो वठे।